नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, ॿारनि जी तरबियत कीअं कजे इहो वालिदैन जे मथां लाज़मी ऐं ज़रूरी हूंदो आहे त हू पंहिंजे ॿारनि जी सुहिणे नमूने सां बहितरीनु अंदाज़ में उन्हनि जी तरबियत कनि। इहो उन्हनि जे मथां लाज़मी आहे। जो औलादनि जी सुठी तरबियत कंदा त यकीनन दुनिया ऐं आख़िरत में बरकतूं ऐं भलायूं नसीब थींदियूं। वालिदैन जे मथां ज़रूरी आहे त उहे पंहिंजे औलादनि जी बहितरीनु नमूने सां तरबियत कनि ऐं उन्हनि खे दीनी तालीम ऐं दुनियावी तालीम ऐं अख़लाक़ियात सां जेकी बि वाबस्ता ॻाल्हियूं आहिनि सभिनि खां उनखे आगाह कनि ऐं उन्हनि खे सेखारनि, अदब सेखारनि। दोस्तों, असां अल्लाह पाक उन जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे फ़रमाननि ते अमल छॾे ॾींहुं राति नाफ़रमानियुनि वारनि कमनि में मशगूल ऐं मसरूफ़ थी विया आहियूं। न सिर्फ़ु असां पाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फ़रमाननि ते अमल करणु छॾे ॾिनो, बल्कि असांजे घर वारा ॿार इहे बि नमाज़ुनि खां नेकी जी कमनि खां परे थींदा पिया वञनि। उन जी वॾे में वॾी वजह हीअ आहे त असां पंहिंजे औलाद जी बहितरीनु नमूने सां बहितरीनु अंदाज़ में तरबियत न करे सघियासीं। जेकॾहिं तरबियत कयूं आहे पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजे औलाद जी, पंहिंजे घर वारनि जी, त यकीनन असां बि जेकॾहिं अल्लाह ऐं उन जे महबूब जे फ़रमाननि ते अमल कयूं त उहे असांजी औलाद ऐं घर वारा बि अल्लाह ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन सां पंहिंजो ताल्लुक़ मज़बूत रखंदा। पर ज़रूरत आहे तरबियत जी, जेका असां करे नथा ॼाणूं। जेकॾहिं नंढपण खां ई ॿारनि खे हराम ऐं नाजाइज़ कमनि खां रोकियूं त यकीनन दुनिया ऐं आख़िरत में कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब थींदियूं। हज़रत सैयदुना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हिकु शख़्स खे फ़रमायो त तव्हां पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत कयो। अव्हां खां औलाद जे मुतालिक़ पुछा कई वेंदी त अव्हां पंहिंजे औलाद जी कहिड़ी तरबियत कई, उन्हनि खे छा सेखारियो। सो असां तव्हांजे मथां लाज़मी ऐं ज़रूरी आहे, जेकॾहिं वालिदैन आहियूं, जेकॾहिं इहा ज़िमेवारी असांजे मथां आहे त असां पंहिंजे औलादनि जी, पंहिंजे घर वारनि जी अहिड़ी बहितरीनु नमूने सां तरबियत कयूं जो उहे अल्लाह पाक उन जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे रस्ते ते अचनि ऐं यकीनन इन रस्ते ते कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब थियनि थियूं, बरकतूं नसीब थियनि थियूं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दीन इस्लाम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं बहितरीनु नमूने सां पंहिंजे औलादनि जी तरबियत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, हीअ हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।